ब्यूरो चीफ वसीम इकबाल ज़िला जैकंबाद 20 अगस्त 2024 प्रेस रिलीज़ स्मगलिंग जे रोकथाम लाइ SSP ज़िले जैकंबाद से सलीम शाह जी सख्त हुक्मन ते जैकंबाद पुलिस जो कामयाब ऑपरेशन गुझी इतला ते जैकंबाद शहर जे हद में कायम हिकु गोदाम दुकान ते पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो गॾियल कामयाब ऑपरेशन। गोदाम ते छापे दौरान लखे रुपयनि जो नॉन कस्टम पेड परॾेही सामान हथ करे कानूनी कार्रवाई कई वई। पुलिस स्टेशन सिटी ज़िला जैकंबाद SHO सिटी इंस्पेक्टर आबिद हुसैन चांडियो पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾिजी जैकंबाद में ग्रीन लैंड होटल भरिसां टावर रोड ते अशरफ बिरोही जे गोदाम ते छापो ॻुझे इतला ते कामयाब कार्रवाई कई। गोदाम जो मालिक रिफ्यू चक्कर थी वियो। अशरफ बिरोही जे गोदाम मां केमिकल सुकल खीर पाउडर ऐं परॾेही सिगरेट हथ कया विया। अशरफ बिरोही जी हिकु दुकान भी आहे जिते हू गैर कानूनी सामान विकिरो करे रहियो आहे। अॼु उन जे गोदाम मां गैर कानूनी सामान मिलियो आहे। गैर कानूनी सामान जी तफ़सील 275 किलो अजीनोमोटो, 250 ग्राम ईरानी खुश्क खीर, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे परॾेही सिगरेटनि जा 262 बंडल बरामद कया विया। समूरियूं शयूं कानूनी कार्रवाई बाद कस्टम अख़्तियारनि हवाले कयूं वयूं। शहरनि जो IG सिंध DIG लाड़काणो SSP जैकंबाद खां मुतालबो आहे त जेकी दुकानदार असांखे ज़हरीली कीमियाई शयुनि में केमिकल मिलाए खीर फ़राहम करे रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जल्द खां जल्द कानूनी कार्रवाई कई वञे।